हाशिम बा असा बहादुर के खून बहा जी चटीअ में भेण ससी जो संग ॾियण जे लाइ भी तैयार हुयासीं, पर बहादुर ईअं न कयो। दिलावर इहो मां बि सम्झां थो त बहादुर असांखे खून माफ़ करे असां ते थोरो कयो आहे, पर मूंखे लॻे थो त पीर एहसान जे करे हुन इहो असां ते एहसान कयो आहे। हाशिम भा एॾो वॾो थोरो कंहिं बि कयो आहे, पर चङाई त थी आहे न बहादुर जे तरफ़ां। असांखे बहादुर जे तॾे ते हलणु घुरिजे ऐं उनजो शुक्रियो अदा करणु घुरिजे। दिलावर जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे थी त ठीकु आहे, इनकार मां बि कोन थो कयां, पर जेकॾहिं बहादुर जे मामे शरीफ़ तिर जेतिरी बि शैतानगिरी कई न त पोइ उनजा ॿई कन कपे उनखे बुटो करे छॾींदुसि, पोइ भली वते सॼे राज खां मुंहुं लिकाईंदो। बंगुल जेको बहादुर इहो ग़लति कमु कयो आहे न, इन ते मूंखे चिड़ आहे। हाजी शरीफ अञा किथे ॻाल्हि आहे? बहादुर जेको पीउ जो खून मुक्त में माफ़ कयो आहे, अञा त ॻाल्हियूं वधंदियूं। हाजी शरीफ हूअं त रुगो ससवी सां मोहबत कंदो, हाणे पूरे खानदान जो ख्याल थो करे। हाणे त ज़ाहिर आहे मेल मुलाक़ातियूं शुरू थियूं, पर हाजी शरीफ छा थो करे सघिजे? बहादुर जेको ग़लति कमु कयो आहे इन ते मूंखे ॾाढी चिड़ आहे। बंगुल खान केॾो सम्झायो मांसि त बि कोन मुड़ियो। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ तोखे हिम्मत करणी पवंदी, उन्हनि जे विच में नफ़रत जी चूचड़ी ॾींदो अच। अल्लाह साईं हाशिम खे का हाणे सम्झ ॾे, एॾो लोड़ियो अथई मन हाणे को माठ करे वे। समझाइण सां त जानवर बि सम्झी वेंदा आहिनि, ही त पोइ बि इंसान आहे। अदा पलिया हाशिम कीअं न सम्झंदो, जेकॾहिं तूं दिलि सां सम्झाईंदे त सम्झंदो न। मूं को घटि कई आहे छा? मूं हाशिम खे ॾाढो सम्झायो आहे, हाणे कोन कंदो जहिड़ा। पाण बि चवे थो सरदार साईं खां 2 ॿार वठी खेड़े खाईंदासीं, हारपो कंदासीं। न को दिलि खे दुआ ई नथी लॻे। ठीकु आहे, हाशिम वियो आहे पीर साईं ॾांहुं, मोटी अचे त तुंहिंजे साम्हूं सम्झाईंदोसांसि। हा बाबा, चाची बिल्कुलु सही थी चवे। जहिड़े मां छा वरंदो, जेकॾहिं पंहिंजो खेड़े खाईंदासीं त दुश्मन बि वाह वाह चवंदा। बाबा सरदार साईं खे चओ त कुझु माल वठी ॾे, अध ते चारींदासीं। हा मां सरदार साईं खे चवां थो। बाबा सरदार साईं चए थो त हार पो न पर ज़मींदारी कयो, जेका ज़मीन खेड़े सघो सा वञी खेड़े खाओ। हा मीरा पुट, सरदार साईं त असां खां हिसाब किताब करे ई कोन। अल्लाह साईं खेसि वॾी जमात ॾे। आमीन बाबा। बहादुर असां तुंहिंजो शुक्रियो अदा करण आया। जेके बि रंजिशूं हुयूं न असांजी दिलि में, तो कोर्ट में बयान ॾियण खां पोइ उहे सभु ख़तम करे छॾियूं। हा बहादुर, असांजी दिलि तोॾां साफ़ आहे। जेके बि सनियूं थुलियूं रंजिशूं हुयूं न, उहे हाणे ख़तम थी वियूं आहिनि। इहो शुक्रियो मुंहिंजो न, पर पीर एहसान साईं जो आहे, जेको मां बि अदा करण आयो आहियां। असांजी दिलनि ते दुश्मनी जी कट चढ़ी वई हुई, जेका एहसान साईं जे एहसाननि सां साफ़ थी वई आहे। बिल्कुलु बहादुर, पीर साईं जा बि असां ते थोरा, ऐं इहो थोरो असांखे सॼी ज़िंदगी यादि रहंदो। पर बहादुर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, असांजो तुंहिंजे मामे शरीफ़ सां को बि ठाह न आहे, छो त हुनखे चोरण वारा बंगुल ऐं कमदार नबू आहे, जंहिंजी चुर्च ते हू चोरी विढ़ण जी कोशिश कंदो आहे। हाणे तव्हांखे कंहिंसां बि छेड़ो छटो न आहे करणो, जंहिंजो वाइदो तव्हां
मूंसां कयो आहे। एहसान साईं, असां वाइदो कयो आहे ऐं हाणे कॾहिं बि वाइदे तां कोन फिरंदासीं। पर जेकॾहिं बंगुल शरीफ ऐं नबू कमदार असांजे हथे पइजी विया न त उन्हनि जा हथ असां काराइनि खां कटे छॾींदासीं। फिलहाल तव्हांखे सब्र सां हलणो, कंहिं बि क़िस्म जी अगिराई नाहे करणी, छो त सब्र जो फल मिठो हूंदो आहे। ठीकु आहे एहसान साईं, असांजे तरफ़ां का बि अगिराई न थींदी। मुझसे सही मां पाड़े ओड़े में जांच कराई आ, वडेरो अनवर सफ़ा मोमिन आ। हाशिमी दिलावर जे आसरे तहां सां मुहाडो अटकायो थस। हाणे वरी पीर एहसान जे अॻियां हथ बॼियो बीठो आ। पीर करामत मुखां बनी खसी दो, मूंखे कब्ज़ो छॾाए ॾियो, ही कयो फिलाण कयो। सही तो चए कबूतर वडेरो अनवर, हुनजे ज़मीन सां गॾु मुंहिंजी ज़मीन आ। हुन ये ज़मीन ते कब्ज़ो करणु आसान आ, हर वक्त नाकामी नसीब न थींदी। मुझे साईं, इन भेरे कामयाबी तुंहिंजा कदम चुमंदी। नबू कमदार जो वाइदो आ, कसम पैदा करण वारे जो मुरीद तुंहिंजो आहियां। तूं मूंखे पंहिंजो कमदार करे रख त धमाका करे ॾेखारी, धमाका। हे वडेरे अनवर जे ज़मीन ते बि कब्ज़ो थी वेंदो। इहा ॻाल्हि आहे कमदार नबू, मुरीदी त छा, पर मां तोखे पंहिंजो कमदार थो कयां। अॼु खां पोइ तूं सॼी देश जो कमदार आ। वाह वाह, कमदारी ने खुशी में हिकिड़ो कलामड़ो थी वञे। दर्द दिल में कमदार न थई तॾहिं तूं मोमिन मारी थो। तोखे बि धक लॻे त का ख़बर पवई। कबूतर मुंहिंजो मुकबिर आ, कॾहिं हुन कपर ते कॾहिं हुन कपर ते मुंहिंजे लाइ ख़बरूं खणी ईंदो आहे। इहो कमदार नबू, तूं हाणे कम करे ॾेखारजां। मुझसे साईं, अहिड़ो कमु करे ॾेखारींदो माई, पहिरीं ॻोठे माण्हुनि खे वडेरे अनवर जे खिलाफ़ भड़काईंदुसि ऐं पोइ जेको आहे कम खे थपे ॾेखारींदो माई। छो त तुंहिंजा दुश्मन तो ॾिसो न त मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि, टिंडड़ियूं। पोइ ईअं कमदार नबू, नालू बि मरे, लठ बि बचे। मुंहिंजी ज़िंदगीअ सां ईदुनि जो को बि मां मञा थो त पीर करामत हमला कराए तव्हांजे मथां ख़ौफ़ तारी करे छॾियो आहे। तव्हां आराम सां हारपो बि नथा करे सघो। तव्हां मुड़ुस माण्हू थियो, तव्हां पंहिंजे कम सां सचा रहो। पीर करामत ते चाहे थो त तव्हां मुंहिंजो हारपो छॾे हलिया वञो। वडेरा साईं, असां हारी करे छा था सघूं? पीर करामत जा माण्हू असां ते गोलियूं था हलाइनि। मजबूरी में असां बि उन्हनि जे मथां हथियार हलाईंदासीं। बाबा साईं, पीर करामत जे माण्हुनि त असां वारो तर तपाए छॾियो आहे। हर वक्त बाबा हथियार हथ में खणी दाबा ॾेई था वञनि। मूं एसपी राणा साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे त मुंहिंजे माण्हुनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे, जेका उन्हनि जी ज़िम्मेवारी बि आहे। जे ईअं न थियो त मां पंहिंजे हारिली फ़ौज ठाहे उन्हनि खे हथ में हथियार ॾींदुसि, पोइ गोली जो जवाब गोली सां ॾींदासीं। छेड़ो त जहिड़ो ई सही। हाजी शरीफ, तो त हर हरबो हलायो, पोइ बि तोखे कामयाबी कान मिली, पोइ बि तोखे बहादुर इज़त न ॾिनी। बंगुल, हाणे यार तूं बि तो कोन थो करे। तोखे ख़बर कान्हे का त बहादुर जे मथां केॾो ज़ोर भरियोसीं। चवण ई कोन कई त मां छा कंदुसि। हाजी शरीफ, जेके चवण न मञनि न, उन्हनि जी चमचागिरी बि कबी आहे। उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां बि रिझाबो आहे, मञाबो आहे। तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त मां बहादुर ख़ान जी चमचागिरी कयां। बंगुल, मां बहादुर जो मामो आहियां। बहादुर जी चमचागिरी कंदुसि, ठहंदुसि। अरे शरीफ, इहो त ड्रामो तोखे करणो पवंदो, तॾहिं वरी तूं बहादुर जे वेझे ईंदे असांजो कमु आसान थी वेंदो। इहा तोखे ट्रिक वेहणी पवंदी, पोइ विच में मां अची तव्हांजो ठाह कराए छॾींदुसि। बंगुल ख़ान, जेकॾहिं बहादुर खे ठाह करणो हुजे हा त हुनखे तुंहिंजी औताक ॾिठल आहे। मूंखे परचान ज़रूरु अचे हा। हाणे ॼाण त न आहे न, हुनखे मुंहिंजी ज़रूरत ई कान्हे का।
हाणी साईं पीर एहसान बहादुर खे पर हणी छॾियान। उॾामे थो साईं, उॾामे भली उॾामे, आख़िर केसी ताईं उॾामंदो? हाजी शरीफ, ये बहादुर जा पर मां तोखे कटे ॾेखारींदुसि। भली उॾण जी उॾामी वठे, नौजवान हुनजी बुत आहे। तूं हाणे हिकिड़ी सलाह वठ, बहादुर खे राज़ी करे उन खां माफ़ी वठ। कहिड़े बि तरीक़े सां हुनखे मञाई, पोइ अंदरूनी अंदर बहादुर जा सभु पर पटराए छॾ, जो हुनखे ख़बर ई न पवे। मुंहिंजो मतिलब दुनिया मां ई हलाए छॾीसि। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। हा ऐ अधी तूं आहीं छा? मूं सम्झो त अॾ में कारी वछ किरी आले छा? वाड़े वा अकुल जा अंखा हेॾे ॻाल्हि त ॿुध, मां तोखे को हया शर्म आहे? हा या झिड़की चपन ते रखियूं वते थो पियो हीअं उॾामंदो, वते थो वाटूं मापींदो, कारे थो वात पटी वञे। अधी बसरा आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हिन कपर। गुटको नबू कमदार पीर करामत वटि कमदार थियो आहे, सो हारिन खे ॿुधाइण थो वञा। इहा नबूअ कमदार खे मां ॾिनी सलाह, चयोमांसि अधे वांगुरु पेट पालण जी वते थो पियो, इन्हनि वॾेरनि जी चङनि माण्हुनि जी चमचागिरी कंदो। तंहिंखां छॾे इन्हे चमचागिरीअ खे, वञी थी पीर करामत जो कमदार, पेट पली पवंदी, सो हो वञी थियो पीर करामत जो कमदार। वतई मुंहिंजी सलाह। वाह जो भाउ जी सजण थी आई, नबू खे कमदार करे रखरायो थी पीर वटि। मुंहिंजे हिसे जी मानी बि खाई थो वञे, ॼण जेल मां छुटी आयो आहे। मां काॾे वञा, मां किथां टुकर खावां? बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हाणे वञ हितां, वञी कंहिं कुते जे अॻियां टुकुर खणी पेट में विझ, मुंहिंजी जिद छॾ। ठीकु आहे, पोइ अधी मूंखे ॾहड़ी ॾे त वञा। माफ़ कर, खुलियल कोन्हे। भला जेके कपिड़ा धोई थी, इन्हनि जा खीसा बीसा गोल मता गा ॾहड़ी इन्हनि मां निकिरी पई, इन्हनि मां ॾे तूं नथी ॾी त? ओ निभागा है तुंहिंजा कपिड़ा आहिनि, जेके राति जो वात ॿधी तोखे सुम्हारी दी आहियां त तुंहिंजो राग मूंखे ॿुधणो न पए। चङो अधी कलामड़ो थी वञे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। कपिड़ा और निभागा मूंखे ये कपिड़ा मोटाए ॾेई वञो, बसरा कचे हुजे जा पके। वठ 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 अॼु मोटाई। अॼु टियों ॾींहुं थियो आहे। बसरा कचे हुजे या पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन, पर हिन जो घाटो नथा भञनि। हाणे तूं पंहिंजे घर वारो थी, ही पंहिंजा कख थे ऐं सुमर तुंहिंजो चाचो थे। हा चाचा पलिया, पंहिंजे अंदर में घर जी आस हर वक़्तु हूंदी हुई। ॿेले में हुयुसि या जेल में हुयुसि, पर अंदर में इहा ई आस हूंदी हुई त पंहिंजो बि घर हुजे। मुंहिंजा पंहिंजा हुजनि। दिलावर पुट, हाणे ही तुंहिंजो पंहिंजो घर आहे। हाणे तव्हां पाण में खीर खंड थी रहंदव त दुश्मन लाइ दाग हूंदव ऐं ख़ुशि थी ईदूं मल्हाइजो। चाचा पलिया, मुंहिंजी ज़िंदगीअ सां ईदुनि जो को बि तालुक़ कोन्हे। मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ो तूफ़ान आयल आहे चाचा पलिया, जे मुंहिंजा सभु अरमान लुटे छॾिया आहिनि। वक़्त जो वहकिरो मुंहिंजूं सभु ख़ुशियूं लोड़े खणी वियो आहे चाचा पलिया। दिलावर पुट, ज़िंदगी ज़िंदा दिलीअ जो नालो आहे। ख़ुशि रही दिल खे ज़िंदा रख। चाचा सुमर, मुंहिंजी दिल ज़िंदा न आहे, मूं उनखे अंदर ई अंदर में मारे छॾियो आहे। दिलावर पुट, माज़ी जे खंड मां निकिरी ज़िंदगी जे
नए रस्ते ते हलण जी कोशिश कर। चाचा पलिया, जिंदगीअ जा भल केतिरा ई पेचरा छो न हुजनि, पर उन्हनि जी मंज़िल वरी भी मौत आहे, अकेला ई आहे। छो त इंसान अकेलो ई आयो आहे ऐं अकेलो ई वेंदो। इहो त कुदरत जो कानून आहे। इंसान अकेलो आयो आहे ऐं अकेलो ई वेंदो। वञण वारे जे पुठियां केरु वियो बि न आहे। ज़िंदगीअ जो गाॾो रस्तनि ते हलंदो रहियो आहे। पर चाचा, इन्हनि रस्तनि ते ज़िंदगी घारण वारा के अहिड़ा बि मुसाफ़िर हूंदा आहिनि जंहिंजी वाट ते कंडनि जूं कतारूं हूंदियूं आहिनि। चाचा, जीअं मां आहियां, मुंहिंजो अंदरि रतो छाण थी वियो आहे। चाचा, मां त कंहिंखे ॾेखारे बि नथो सघां। मूं में त हिम्मत ई न आहे रही। चाचा, पाण खे वांदो न विया दिलावर पुट। मां त चवंदुसि तूं ऐं हाशिम सरदार शाह ज़मान जी ज़मीनुनि ते कमकार करियो। पघर जो पोरियो भलो आहे। वांदकाई जी विंदर बि थी पवंदो। हाँ चाचा पलिया, तूं सही थो चवीं। जिंदगीअ जा कुझु पल आहिनि, से गुज़ारे वेंदासीं। हाशिम खान, तो वारे हार पे वारी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, पर जेकॾहिं तो सां गॾु दिलावर हुजे न त पोइ हाशिम वाह वाह। बाबल साईं, ही हथ हथियार खणण जहिड़ा ई कोन हा, पर वक्त ऐं हालात मजबूर कयो तॾहिं हिननि हथनि में हथियार खयासीं। बाबल साईं, ही हथ त हारपे करण लाइ, मज़दूरी करण लाइ हुया। बस तकदीर मूंसां वॾी मज़ाक कई जो बाबल साईं कोडर छॾे ऐं हथ में हथियार खयोसीं। बाबल साईं, मां ई दिलावर न धाड़े लहूं न ॾोही हूं, बस ॾाढ जी ॾेह जा बागी थियल फर्द आहियूं। बाबल साईं, केर असांजी गिचीअ में अची न पवे, बाक़ी मां ई दिलावर हाणे कॾहिं बि कंहिंसां झेड़ो कोन कंदासीं। बाबल साईं, अॼु मां तोसां वाइदो थो कयां त अॼु खां पोइ हथ में हथियार कोन खणंदासीं। कुहाड़ी कोडर खणंदासीं, ॾाटो खणंदासीं, पर हथियार कोन खणंदासीं। हाशिम भाउ, तुंहिंजी इन ॻाल्हि ते मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। अलाह कंदो त दुश्मनियूं ख़तम थी वेंदियूं ऐं अॼु खां पोइ दोस्तियूं क़ाइम थींदियूं ऐं इंशाअल्लाह अमुन क़ाइम थींदो। हाँ साईं दादा, जेकॾहिं अमन अमान क़ाइम थियो आहे त ख़ुशहाली बि ईंदी। हाशिम खान, अलाह कंदो त मोहबतूं क़ाइम ऐं दाइम रहंदियूं। पर बाबल साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जेकॾहिं अमुन अमान में कंहिं बि नफ़रत जी बाहि ॿारी न त उन बाहि में उनखे साड़े खाक करे छॾींदासीं। पोइ असां सब्र कोन कंदासीं। बाबल साईं, कोन कंदासीं। हाशिम खान, जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि हूंदी न त पोइ ॿुधी छॾ, ही सरदार शाह ज़मान तोसां वाइदो थो करे त हक़ छिनी बि वठिबो, न छॾिबो उन्हनि खे। छो त ज़ुल्म करण गुनाह आहे ऐं ज़ुल्म संदड़ उन खां वधीक गुनाहगार आहे। मुंहिंजी जीवन जी बाबल साईं। अॼु खां पोइ हारपे वारे खाते में हाशिम खान ऐं दिलावर खान जो नालो लिखी छॾ। हाज़िर बाबल साईं। कंडन जी